ठहण लॻ बिल्किस रज़ा ट्रस्ट पारां सियारे जी सर्दियुनि जी शुरूआत थी रही। मुख़्तलिफ़ स्कूलनि में पढ़ंदड़ ॿारनि ऐं ॻोठाणनि खे गरम कपड़ा ॾियण जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। इन सिलसिले में बिल्किस रज़ा ट्रस्ट के कोऑर्डिनेटर खलील अनवर सोलंकी, समाजी अॻवान आजिज़ अजीबुल्ला नूर जतोई ऐं ॿियनि जी अॻवानी में ॻोठ दिलण जी मेयाणी, अहमदपुर, बिठापुर, यार मोहम्मद जतोई ऐं ॿियनि ॻोठनि में ग़रीब मिस्कीन ॿारनि तोड़े वॾनि में गरम कपड़ा विरहाया विया। उन मौक़े ते हुननि जो चवणु हुयो त महांगाई सबबि माण्हू ख़रीदारी जी कुवत खां महरूम बणिजी विया आहिनि। थधि सबबि माण्हू गरम कपड़ा ख़रीद करे न पिया सघनि। इन करे असां कोशिश कई आहे त माण्हुनि खे गरम कपड़ा ॾियूं। गरम कपड़ा ॾियण वारो कमु वधीक ॻोठनि ऐं स्कूलनि में कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।